दखण जमियत उलमा इस्लाम तालके गड़ियासी जो अमूमी इजलास हज़रत मौलाना सैयद रशदुल्ला शाह अमरोटी की सदारत हेठि मदरसा ताज अल हुदा अमरोटिया में थी गुजरियो। इजलास में मौलाना सदरुद्दीन दल, मौलाना हुसैन अहमद हक्कानी, मौलाना निसार अहमद पंवर, मौलाना यासिर डहर, मौलाना हमादुल्ला पौड़ ऐं ॿियनि मेंबरनि शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 21 जनवरी ते इसराइल मुर्दाबाद रैली में कराची भरपूर शिरकत कई वेंदी ऐं बल्दियाती इलेक्शन में जमियत उलमा इस्लाम हिस्सो पिणु वठंदी। ॿिए पासे जमियत उलमा इस्लाम जी अॻुवाणनि सैयद रशदुल्ला शाह अमरोटी शिया अॻुवाणनि सैयद हसनैन शाह सां मुलाक़ात कई, जंहिं मच बलोचिस्तान साने जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त ही इंसानियत जो क़त्ल आहे, जंहिं जी असां जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफार्म तां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं हुकूमत खां मुतालबो था करियूं त यज़ीदी किरदारनि अदा कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे। रिपोर्ट शाहिद दारे जो सिटी न्यूज़ ॾखण।